निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त ग़ज़ा में इसराइली फ़ौज हथां फ़लस्तीनी ॿारनि जो होलोकास्ट ॾिसी रहिया आहियूं। असां ग़ज़ा जे ॿारनि आॾो शर्मिंदा आहियूं। फ़लस्तीनी ॿारनि जो क़त्लेआम फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ ॿारनि जो आलमी ॾींहं जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इसराइली रियासत सम्झे थी त इहा फ़ौज जे करे घणी ताक़तवर आहे। पेशेवर फ़ौज कंहिं फ़ौज सां मुक़ाबिलो कंदी आहे। हुन चयो त फ़ौजियूं मासूम ॿारनि जो क़त्लेआम न कंदियूं आहिनि। हथे ख़ाली ॿारनि जो क़त्ल इंसानी आलमी हक़नि जी संगीन लताड़ आहे। निगरान वज़ीर आज़म वधीक चयो त ग़ज़ा में थींदड़ वाक़िअनि खे मज़हब बदिरां इंसानी हक़नि जे तनाज़ुर में ॾिठो वञे। ग़ज़ा में नस्लकशी ख़िलाफ़ पाकिस्तान आवाज़ उथारींदो रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।